टंडुजाम में चक्की मालकान के कणक गवर्नमेंट कोटा तहत मुसलसल मुहैया होंदे भी ज़िले ऐं तालुका इंतजामिया अटे जो रेट कंट्रोल करण में मुकम्मल तौर ते नाकाम। अपडेट कयूं पिया कि टंडुजाम खां जिते एचआरजेडीओ न्यूज़ जे रिपोर्टर मुंसिफ अहमद तालपुर मुताबिक मिल मालकान रात जे वक्त कणक लाइण शुरू करे छॾी। जीअं मीडिया ऐं अवाम खे ख़बर न पए पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक अटे खे पंहिंजी मनपसंद क़ीमतनि ते विकिरो करे सघिजे। बे तरफ़ टंडुजाम में अटे जे रेट ते कंट्रोल करण में इंतजामिया नाकाम। डीसी ऐं एसी सरकारी अघनि ते अटो फराहम करण जे मसइले ते को बि एक्शन न खयो। चक्की मालकान अटे जो रेट पंहिंजी मर्ज़ी मुताबिक हलाइण लॻा। गवर्नमेंट जे ऐलान खे थुॾे छॾियो। ज़िले ऐं तालुका इंतजामिया ग़रीबनि खे दिलासनि खां सवाइ को बि रिलीफ न ॾिनो। एचआरजेडीओ न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआरजेडीओ न्यूज़।